अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां सां शेयर कयां थी चिकन के पकोड़न की रेसिपी। आज मैं बना रही हूँ चिकन के कीमे के पकोड़े। ठीक है, चिकन कीमे जा पकोड़ा उन जी रेसिपी मां शेयर कयां थी। उन जे लाइ मूं वटि अधु किलो कीमो आहे ऐं उन खां अलावा जेके शयूं हिन में पवंदियूं, लूणु ही तक़रीबन सवा जेको चमचो आहे नंढो, ऐं अदरक थूम हिकिड़ो वॾो खाइण वारो चमचो, ऐं उन खां अलावा ही कुटियल ॻाढ़ा मिर्च, पीठल ॻाढ़ा मिर्च, कुटियल धाणा ऐं थोरी हैड, ऐं ही सावा मिर्च आहिनि, कटियल सावा धाणा आहिनि, हिकिड़ो बेदो आहे, हिकिड़ी नंढी प्याली हीअ बेसण जी आहे, ऐं हिकिड़ो मीडियम साइज़ बसर फाइन चॉप थियल आहे। जो चीज़ें हम इसमें डालेंगे, एक ये दरमियाने साइज़ की प्याज चॉप की हुई है, एक छोटी प्याली ये बेसन की है, धनिया है हरा कटा हुआ, हरी मिर्चें कटी हुई हैं, उसके अलावा एक अंडा है और कुटी हुई लाल मिर्चें और ये पिसी हुई लाल मिर्चें, कुटा हुआ धनिया ये मैंने एक टीस्पून लिया है, और थोड़ी सी हल्दी है, सवा टीस्पून तकरीबन नमक है, 1 टेबल स्पून, 1 खाने का भरा हुआ चम्मच जो है वो अदरक लहसुन है पिसा हुआ, और ये आधा किलो चिकन का कीमा है। अब ये सारी चीज़ें हम इसमें मिक्स करेंगे। ये सब शयूं असां हिन में विझूं था। हाणे अदरक थूम सां गॾु ही लूणु, कुटियल पीठल सब मसाला, सावा मिर्च, सारी चीज़ें जो भी मैं आपको दिखा चुकी हूँ मैं सब इसमें डाल रही हूँ। ये अंडा, इसके साथ ये धनिया, सावा धाना, बसर। अच्छा, बेसन जो है वो अभी मैं इसमें आधा डाल रही हूँ। ठीक है, ये बेसन जो है ही मां इनमें अध विझा थी। इसको पहले मैं अच्छी तरह मिक्स करूँगी। अगर ये मसाला पतला होगा तो मैं इसमें बाकी का बेसन भी शामिल कर लूँगी। ये अध बेसन मूं हिन में विधो आहे ऐं हिनखे मां मिक्स कयां थी। जेकॾहिं ही मसालो नरम हूंदो थोरो ऐं हथ में न ईंदो चङी तरह सां, हिन मां पकोड़ा न ठहंदा, त पोइ मां हिन में बाक़ी बेसन भी शामिल कंदसि। ये मसालो मिक्स करे छॾियो आहे। बेसन मुझो तकरीबन हिन में सॼो ही पइजी वियो। बस ये ख्याल रखना है कि बेसन में गुठलियाँ ना हो, वरना वो फिर कच्ची रह जाएंगी अंदर से। और कीमा जो है उसमें बिल्कुल पानी नहीं होना चाहिए, बिल्कुल खुश्क होना चाहिए। ठीक है, बेसन में गोढ़ियूं न हुजनि, उहे गोढ़ियूं चङी तरह सां ख़त्म करणियूं आहिनि, ऐं न त गोढ़ियूं रहिजी वेंदियूं तो कच्चो अटो अंदरां रहिजी वेंदो, पचंदियूं कोन। ऐं कीमो बि जेको आहे चङी तरह सां खुश्क हुजे, उनखे छाणी में विझी रखो त जीअं हुनमें जेको बि एक्स्ट्रा पाणी आहे उहो हुनजो निकिरी वञे। ऐं हिन पासे मूं ही तेल रखियो आहे गरम करण लाइ फ्राइंग पैन में। हाणे असां हिन जा पकोड़ा ठाहींदासीं ऐं हिन में तरींदा वेंदासीं। ही मुंहिंजो पेपर टॉवल तैयार है, मां हिन दबकीअ ते रखियो आहे। हमेशा कहती हूँ अखबार पे आप मत रखा करें कोई भी चीज़ फ्राई करके, या कभी रोटी लिपेटते हैं लोग, ये कभी नहीं करना चाहिए, क्योंकि इंक जो होता है वो जहर होता है। मेरा ये टर्नर इधर तैयार है, ऑयल मेरा जो है वो गर्म हो रहा है। थोड़ा सा मैं इसमें डाल के देखती हूँ कि क्या सूरत हाल है। अभी इसको थोड़ा और गर्म होना है, अच्छी तरह तेल गर्म हो जाएगा तो मैं इसमें डालूंगी। तेल अञा थोड़ा गर्म थे वधीक तो पोइ मां हिन में फ्राई करणु शुरू कंदसि। ही हाणे चङी तरह पचे पियो ऐं हिन जा नंढा नंढा पकोड़ा ठाहे। साइज़ जो ख्याल रखजो, साइज़ तमाम वॾी ना करनी, बहुत बड़ा साइज़ नहीं बनाएंगे, दरमियाने से बनाएंगे ताकि वो अंदर तक अच्छी तरह से पक जाए। ऐसा ना हो कि बड़े बड़े डालेंगे तो फिर वो बेसन जो है अंदर से कच्चा रह जाएगा, चिकन फ़ौरन गल जाएगा, क्योंकि चिकन जो है वो वैसे ही जल्दी गलता है, और ये कीमा है, चिकन जल्दी ॻरी वेंदो। हे त अॻ में कीमो आहे त हे अञा जल्दी ॻरंदो। बाक़ी जेकॾहिं वॾा वॾा ठाहींदव पकोड़ा त पोइ जेको बेसण आहे उहो अंदरां मथां कच्चो रहिजी वञे, इहो ख़्यालु करिणो आहे। ये देखिए दरमियाने साइज़ के, विचोली साइज़ जा, तमाम नंढड़ा भी न हुजन, रांध ना ही खेलनी, बहुत ज़्यादा छोटे भी नहीं होना चाहिए, हम खेल नहीं रहे, खाना बना रहे, और बहुत बड़े बड़े भी नहीं, ताकि वो अंदर से कच्चे न रह जाएं। सो ये रेसिपी तव्हांखे ज़रूर वणंदी, मज़ेदार है, ट्राई कजो। नवा नवा तजुर्बा भी ज़िंदगी में ज़रूर करण घुर्जन। सो जेकॾहिं तव्हांखे ही मुंहिंजी रेसिपी वणे, वीडियो वणे त लाइक कजो, कमेंट कजो, शेयर कजो, चैनल सब्सक्राइब कजो। अञा भी ज़िंदगी रही त मां घणो कुछ तव्हां सां शेयर करणु चाहियां थी।
इन्हनि खे असां चङी तरह उथलाईंदासीं, इनको बीच बीच में पलटते रहेंगे ताकि ये हर साइड से अच्छी तरह से पक जाए। चङी तरह इन लाइ उथलाइबो त जीअं सभिनी पासनि खां ई चङी तरह पची वञनि, ईअं न हुजे त किथां ई कचा रहिजी वञनि। ऐं ही आहिनि शाम जी चांहि सां खाइण जे लाइ। ऐं जेकॾहिं असां तव्हां हिन खे ठाहिणु चाहियो खाधे सां गॾु, किसी खाने के साथ अगर सर्व करना चाहें तो ये आप साइड डिश के तौर पे बना सकते हैं, वरना ये स्नैक्स हैं, ये शाम की चाय के साथ ही जो है खाए जाएंगे। इन्हनि खे असां इस ताईं पचाईंदासीं जेसि ताईं हे चङी तरह सां कलर में गोल्डन थी वञनि। हाणे ॾिसो हिननि ते हिकिड़ो सुठो गोल्डन कलर अची वियो, एक अच्छा सा इन पे गोल्डन कलर आ गया है। अच्छा, ज़्यादा नहीं पकाएंगे, अगर हम इनको ज़्यादा देर पकाएंगे तो ये सूख जाएंगे और फिर खाने में मज़ा नहीं देंगे। और हल्का सा गोल्डन कलर आ जाए तो इनको निकाल देंगे, तो ये जूसी रहेंगे। हिननि खे बसि थोरो सोनेरी रंग हिननि जो थी वञे त हिननि खे असांखे कढणो आहे। ॾिसो, ऐं जेकॾहिं तव्हां सफ़ा ई ब्राउन करे छॾींदो त पोइ सुकी वेंदा ऐं खाइण में मज़ो न ॾींदा। ऐं हिननि खे मां मीडियम बाहि ते कंटिन्यू पचायो आहे। हाणे असां हिननि खे कढूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॾिसो, तमामु मज़ेदार आहिनि ऐं उहो मज़ो तव्हां तॾहिं वठी सघंदव जॾहिं तव्हां पचाईंदव। तो जब आप इनको पकाएंगे तो वो मज़ा ले सकेंगे जो इस वक्त मैं महसूस कर रही हूँ। ठीक है, सो हमेशा मां चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, कमु हमेशा प्यार सां कयो, त जेको बि तव्हांजो नतीजो निकिरंदो उहो सुठो निकिरंदो। पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। ही पकोड़ा असांजा तयारु आहिनि ऐं हाणे मां ही बाक़ी रहियल जेको कीमो आहे इन मां बि ठाहे वठंदसि। त इंशाल्लाह वरी कंहिं ॿी रेसिपी सां तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसि ताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।